नादरीन अवां के घोटकी में खबर ॾींदा हलूं त प्रेमी जोड़ो घोटकी प्रेस क्लब पहुची जिरगाई वडेरन खिलाफ एहतजाज कयो। सोजरो न्यूज़ रिपोर्टर सुधीर अहमद मिरानी मूजिब गाज़ी ॾिनो मला ऐं जामुल ख़ातून मल्लाह सहाफ़िन अॻियां एहतजाज कंदे चयो त असां 6 महीना अॻु में घरां निकिरी खैरपुर जी अदालत में प्यार जो परणो कयो हो, जंहिं बाद बिरादरी जा 62 वॾेरा असांजे जान जा वेरी बणिजी विया आहिनि, जन में रब निवाज़ मला, इरशाद मला, गुड्डू मला, बहादुर मला जेके असांजे जान जा वेरी बणियल आहिनि। हुननि चयो त असां कोर्ट मार्फत शादी कई आहे, पर 62 वॾेरो मुबना तौर जिरगो कोठाए असांखे कारो करार ॾेई क़त्ल करण जी फतवा ॾिनी ऐं हथियार बंद असांजे पुठियां लॻाए छॾिया। हुननि इल्ज़ाम लॻाईंदो चयो त असां ते अॼु वरी चूंडके कोर्ट में केस दाख़िल करायो अथनि ऐं असांजे मिटनि माइटनि मथां केस दाख़िल कनि पिया। मदद कई वही असां जिंद को न छॾूं, ॾाढा ख़ुशी प्यार है तो खेत को ज्यादा